अॼु पाण सचल सरमस्त जी चूंड जो कलाम जोगी जे बारे में विस्तार सां ॼाण हासिल कंदासीं। हिन खां पहिरियों पाण 2 कलाम पढ़ी चुका आहियूं, ख़ुदशनासी ऐं मैखाने जी मौज। जोगी में शायर ॿुधायो आहे त जोगी जेके आहिनि, जेके सन्यासी जेके आहिनि, वैरागी जेके आहिनि, उहे 2 क़िस्मनि जा आहिनि, लाहूती या त्यागी ऐं ॿियो कूड़ा या वेस्तारी। जोगियुनि जी धूणी माना ध्यानु जेको आहे, हमेशह सदैव ध्यानु जेको आहे गोदड़ी ज्ञान जी पैरियल अथनि। उन्हनि खे ज्ञान जी सद्बुद्धीअ जी जेका आहे उहा गोदड़ी पैरियल आहे। उन्हनि जे मथां जो जेको पहिराव आहे उहा ज्ञान जी पैरियल अथनि। हुननि जो सनानु आत्मिक गंगा जमुना में आहे। संदन गुज़र एकांत में आहे ऐं माण्हुनि जो मेड़ाको हुननि लाइ झूठी जाइ आहे। हू एकांत में वेही करे सिमरन कंदा आहिनि ऐं माण्हुनि जे विच में, माण्हुनि जे ग्रुपनि में विहणु हुननि जे लाइ हिकु झूठी जॻह थींदी आहे। हुननि खे गुर ज्ञात जो पदार्थ मिलिया, माना गुरूअ जे ॾिनल ज्ञान जो पदार्थ हासिल थियल आहे। संदन मन में महादेव पियो वसे। उन्हनि जे मन में जेको आहे परमात्मा महादेव हमेशह वसी रहियो आहे ऐं दृष्टि हमेशह नाथ ते अथनि। उन्हनि जी निगाह जेका आहे, नज़र जेका आहे उहा परमात्मा ते आहे। पूरब जी मंज़िल हुननि लाइ ओराई आहे। पूरब जे तरफ़ जेके तीर्थ स्थान आहिनि उहा उन्हनि जे लाइ ओराई आहे, माना परे जी जॻह आहे, उते हू कॾहिं बि न वेंदा आहिनि। संदन सफ़र हमेशह हिंगलाज में आहे। संदन जेको सफ़र आहे, मुसाफ़िरी आहे, उहा हिंगलाज जेको तीर्थ स्थान आहे उते वेही करे उन्हनि जो सफ़र थींदो आहे। माला जे मणियनि ते मिड़मिड़ कंदड़ घणा आहिनि, पर ख़्याल में मोह को विरलो आहे। सचल सरमस्त ॿुधाए थो त हिन संसार में जेके कूड़ा जोगी आहिनि, जेके माला जे मणियनि ते मिड़मिड़ कंदा आहिनि, जीअं चवंदा आहिनि न, मन में राम बगल में छुरी, मुंहुं में राम बगल में छुरी, त उहे जेके आहिनि घणा आहिनि, पर सची पची दिलि सां परमात्मा खे यादि कंदड़ के विरले जोगी आहिनि। माला जे मणियनि ते मिड़मिड़ कंदड़ आहिनि, पर ख़्याल में मोह को विरलो आहे। लखनि में को हिकिड़ो तालब त्यागी थो लभे। कापड़ी राज़ ते कख रखे था हलिया वञनि, कूड़ा वस्तुनि में वया वञनि। मन कूड़ा जेके आहिनि हिन संसार जे माया जार में, मोह में फासी था वञनि। पर जेके सच्चा जोगी आहिनि, जेके सच्चा सन्यासी आहिनि, उहे राज़ ते कख रखे हलिया था वञनि। मतिलबु उन्हनि खे हिन संसार जा हिन संसार जा जेके मोह आहिनि उहे लेखे में बि कीन था आणनि। आदेसी न को कुझु ॿुधनि न की ॾिसनि। जीअं गांधीजीअ जा 3 कान हुआ उसूल, त बुरा मत सुनो, बुरा मत कहो, बुरा मत देखो। त अहिड़ी तरह सां जेके सच्चा आदेसी आहिनि, जेके सच्चा जोगी आहिनि, उहे हमेशह इहे चवंदा आहिनि त न की कुझु ॿुधनि, न की कुझु ॾिसनि, न की कुझु चवनि। संदन कदम पर बोह में आहिनि, माना परे आहिनि। जिन जो नातो नाथ सां आहे, जिन जो सिर कात ते आहे। जिन जो नातो नाथ सां आहे, मतिलबु जिन परमात्मा खे सच्चीअ दिलि सां यादि कयो आहे, सच्चीअ दिलि सां परमात्मा खे ध्यायो आहे, उन्हनि खे जेॾीमहिल परमात्मा पंहिंजो दर्शन ॾींदो आहे त ओॾीमहिल हू पंहिंजो सिर कात ते, माना फांसीअ ते चढ़ण जे लाइ बि हू तयारु थी वेंदा आहिनि। हू पंहिंजो कंधु कोॾ मां था कपाइनि। हू पंहिंजो कंधु जेको आहे शौक़ु विचां, उन्हनि खे कंधु कपाईंदे को बि ईज़ाउ कोन थो अचे। सचल अहिड़नि साम्हूं ते शाह वांगुरु फिदा आहे। जहिड़ी तरह शाह साहिब सन्यासियुनि ते फिदा हो, मस्त हो, अहिड़ी तरह सां सचल सरमस्त पिन अहिड़नि जोगियुनि ते शाह वांगुरु फिदा आहे, उन्हनि ते मस्त आहे। कहिड़नि सन्यासियुनि ते? जिन सच पच पंहिंजो नातो जेको आहे परमात्मा सां रखियो आहे, परमात्मा जे रंग में रुंबजी विया आहिनि। त इहो थियो हिन जो सार। मतिलबु तव्हांखे हिन किताब में सचल सरमस्त में तव्हांखे इहो पढ़ण में बिल्कुलु आनंदु ईंदो। तव्हांखे का बि ॾुखियाई कोन थींदी। जो जोगी जेको आहे, अॻियां जेको चैप्टर आहे, अॻियां जेको हिन जो कलाम आहे, उन में त ॾोहिड़नि जे रूप में, कलाम जे बैत जे रूप में ॾिनल आहिनि, पर अॻियां जेको आहे इहो सार थोरे में अची थो वञे ऐं हेठि जेका आहे ॾुखियनि अखरनि जी मीनिंग पिणु तव्हांखे ॾिनल
आहे जेका तव्हां ध्यान सां पढ़िजो। त इन जो जेको पाण अॻियों पाठ कंदासीं कविताउनि वारो उहो सुभाणे खां शुरू कंदासीं। त जोगी जेको आहे इहो किताबु तव्हां पिणु खोले वेझो। हिन में जेके अचनि थियूं कोटेशन मतिलबु सचा जोगी कहिड़ा आहिनि, कूड़ा जोगी कहिड़ा आहिनि, वैरागी कहिड़ा आहिनि, इन्हनि जा पिणु तव्हांखे क्वेश्चन ठहंदा आहिनि। हिन कलाम में जेके आहिनि शॉर्ट आंसर टाइप तव्हांजो क्वेश्चन ठही सघंदो आहे ऐं व्याख्या त अची थी सघे किथां बि हवाले में रूप में। त हवालो कहिड़ी तरह सां कबो आहे इहे तव्हां पंहिंजो घर में नोट्स ठाहियो ऐं उन्हनि खे तव्हां पढ़ो दिलि सां। छो जो हीउ जेको कोरोना जे हींअर हली रहियो आहे त उन जे लेखे उनखे ॾिसंदे त असां ईअं नथा चई सघूं त कॾहिं खां तव्हां आम्हूं साम्हूं क्लासनि में ईंदा ऐं पढ़ंदा अची करे साम्हूं। तव्हां घर में ई पढ़ंदियूं हलो ऐं का बि तव्हांखे जेका डिफ़िकल्टी अचे थी उहा बेशर्त तव्हां मूंखे फ़ोन करे पुछी सघो थियूं। तव्हां बिल्कुलु हिचक न महसूसु कयो ऐं रोज़ु जेको ही तव्हांजो लेक्चर जेको मां ॾेई रही आहियां आहे बराबरि 10 मिंटनि जो, कॾहिं 12 मिंटनि जो या कॾहिं उन खां बि वधीक। त उहो तव्हां ध्यान सां पढ़ो, ॿुधो ऐं उनखे ध्यान सां पढ़ो ऐं उनखे तव्हां नोट्स ठाहियो। नोट्स मूंखे व्हाट्सअप ते या मैसेज ज़रिए मोकिलियो त मां उन्हनि खे चैक कंदसि, तव्हांजूं ग़लतियूं ॿुधाईंदसि। त सुभाणे पाण जो जेको आहे इहे उन जा बैत पढ़ंदासीं। अॼु एतिरो ई।